साल बाद फिर इसी जगह पे जमा हुए हैं। आपको याद होगा 2 साल पहले भी हम लोग, और हमने सड़कें बंद की थी, घंटों धरना दिया था। होम मिनिस्टर भी आए थे और बहुत से लोग आए थे, उन्होंने वादा किया था। और अब आज तक प्रिया कुमारी नहीं मिली, बल्कि हम ये देख रहे हैं कि इतने अरसे में सिर्फ प्रिया कुमारी नहीं, बहुत सारे और बच्चे गायब किए गए हैं। और हर उम्र के बच्चे गायब किए जा रहे हैं, अगवा हो जाते हैं, गायब हो जाते हैं, किसी को पता ही नहीं कि कहाँ है। ये तो 5 साल हो गए हैं जहाँ प्रिया कुमारी को अगवा किया है। कुछ लोग कहते हैं इनको पता भी है कि किसने अगवा किया है, लेकिन फिर भी हमारी गवर्नमेंट या किसी को, हमारे पास स्ट्रेंथ ही नहीं है कि उनको वापस लेके आए। तो हम लोग एज कॉमन सिटीजन्स यहाँ पर जमा हुए हैं और हमारी जो बच्चियाँ अगवा हुई हैं उनके लिए हम खड़े हैं। खुर्शीद शाह के खबर ना है तो प्रिया कुमारी किथे है, नासिर शाह के खबर ना है तो प्रिया कुमारी किथे है, सभिनी के खबर है। अफसोस इहो आहे त असां पुरमन एहतजाज खां अलावा कुछ करे नथा सघूं। प्रिया कुमारी समेत जेके भी सिंध मां 23-24 जेके केस नवां ज़ाहिर थिया आहिनि, गुम थियल जेके ॿार आहिनि, उन्हनि खे बाज़ियाब कयो वञे, उन्हनि खे आज़ादु कयो वञे ऐं उन्हनि खे कंहिं अगवा कयो आहे उन्हनि खे मंज़र आम ते आंदो वञे, उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। असां इहो सम्झूं था त सिंध हुकूमत सीरियस न आहे, ऐं असां इहो बि सम्झूं था त उहे फैसिलिटेटर्स रहिया आहिनि। कई सारी JITs वग़ैरह जुड़ियूं आहिनि ऐं उन्हनि जा नतीजा उहा सभिनी जे अॻियां आहिनि। असांखे खबर आहे, अव्हां खे भी खबर आहे, हिकिड़े कूड़े क़िस्म जा दिलास आहिनि। डिलीवर करण लाइ कुझु बि कोन्हे ऐं समूरी तरह इहो हाणे हू चाहिनि था त बच्चा बि खयां वञनि, उन्हनि खे अगवा बि कयो वञे, तव्हां चुप करे माठ करे घर वेही रहो। इहो रवैयो आहे मुतालबो सोलो सादो आहे। नंढे मासूम ॿारनि खे जेके जेके अगवा कया विया आहिनि, ॿारड़ा ॿारड़ी, उन्हनि खे वापसि कयो वञे। प्रिया काथे आहे छो त हू हुकुमराननि वटि आहे, हुकुमरान धुर वटि आहे। ऐं हिते जॾहिं लंजार साहिबु आयो त पूरा वाइदा कई। ॿिए ॾींहं ते वज़ीर आला हाउस में जेको आहे सो मीटिंग थी, उते बि उन्हनि पूरा वाइदा कया। वाइदा उन्हनि जा पूरा ई रहिजी था वञनि। अवाम जी जदोजहद जारी आहे ऐं इंशाअल्लाह जारी रहंदी। 26 ॿार खाइबा आहिनि, छो भला इन कहिड़ी ना हली आहे, कहिड़ी अहिड़ा राज़ जी ॻाल्हियूं आहिनि, कहिड़ा अहिड़ा बाअसर माण्हू आहिनि जेके ॿार खे रिसीव नथा करे सघनि, ना बाज़ियाब कराए सघनि था। असां सिंध बार काउंसिल जेका वकीलनि जी अॻुवाण ऑर्गेनाइज़ेशन आहे, असांजी काउंसिल आहे, असां सभु हिते गॾु बीठा आहियूं। असां पंहिंजे पीर बिरादरी सां गॾु बीठा आहियूं, पर असां पंहिंजे मासूम ॿारनि सां बीठा आहियूं, गॾु पंहिंजे मुस्तक़बिल सां गॾु बीठा आहियूं। असां इहो शइ क़बूल नथा करियूं। असां हुकूमत जे वक़्तु वरी बि चेतावनी ॾियूं था त महिरबानी करियो, ईअं न करियो ऐं उन ॿार खे बाज़ियाब करायो, सभिनी ॿारनि खे बाज़ियाब करायो, समूरनि ॿारनि खे बाज़ियाब करायो।